हू चवनि पिया त सहाफ़ियुनि जी का टीम मोकिली वञे ही थिए हू थिए। साईं ॻाल्हि इहा आहे त हिन ॻाल्हि लाइ 15 ॾींहं पहिरीं खां हली पई, कुझु दोस्तनि खे असाइनमेंट बि ॾिनीसीं, पर मसइलो इहो आहे त जेसिताईं हुते जा लोकल माण्हू गॾु न आहिनि सहाफ़ी, छाकाणि त किथे आहे मिसाल अगरि आउं शर साहिबु तव्हांखे चवां त तव्हां मूंसां गॾु हलो मूंखे ॾेखारियो त तव्हां मूंखे ॾेखारे सघंदो छा? गूगल मैप्स अगरि मिसाल जेको साईं जो शहर आहे त उते केरु चए त बाबा खमीसे ख़ान जे घर हलणो आहे त खमीसे ख़ान जो घर मूंखे त तव्हां ई ॿुधाईंदो न किथे आहे, त उहा उन में आउं एग्री कयां थो त सहाफ़ियुनि खे पहिरीं पहुचणु खपे आहे, लेकिन उहो कमु ज़ैन शाह करे छॾियो। अॼु शजील मेमण साहिबु चवनि था सिंध सरकार चए थी त हू ईद खां पोइ सहाफ़ियुनि खे वठी वेंदी। मुंहिंजी सिर्फ़ु हुन में तजवीज़ इहा आहे त रुॻो सहाफ़ी न वठी वञे, छाकाणि त सहाफ़ियुनि वारो कमु त हीउ ज़ैन शाह करे छॾियो। जी हा, हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त ख़ुदि ज़ैन शाह खे बि वठी वञिजे। यस। ऐं जेके कुझु ॿिया जेके सिंध जा माण्हू जी नज़र में न्यूट्रल हुजनि ऐं सरकार जी नज़र में बि न्यूट्रल हुजनि, अपोज़िशन जी नज़र में न्यूट्रल हुजनि, जेके हक़ी वाजिबी ॻाल्हि करे सघनि ऐं जिन्हनि खे हिन इरिगेशन जे सॼे सिस्टम जी ॼाण बि हुजे, उनखे बि गॾु वठी वञनि। छाकाणि त किथे वञिजे पियो, मूंखे वञी तव्हां बीहारे छॾियो चोलिस्तान जे हिकिड़े ॻोठ में, ॾिस कुझु बि न आहे, ॾिसो कुझु बि कोन्हे, त मूंखे कहिड़ी ख़बर त हिते कुझु हो थियणो बि हो या न थियणो। सो उन छा सरकार हीअ करण जो इरादो रखंदी हूंदी, पर टू मेक इट मोर क्रेडिबल, वधीक साखाइतो करण लाइ हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि जेका गुज़ारिश करणु चाहियां थो त आख़िर सिंध सरकार छो हिन बहस में उलझी पई आहे त कमु शुरू न थियो आहे। मूं कल्ह बि इहा गुज़ारिश कई पई त हाणे जॾहिं सिंध सरकार यानी पीपल्स पार्टी डैम से हिन किनाल से ख़िलाफ़ आहे, त पोइ हाणे उहो 5% कमु शुरू थियो आहे, रुॻो इफ़्तिताह थियो आहे, 20% कमु थी वियो आहे, हिन बहस में छो पिया पऊं? हिन सां कहिड़ो फ़र्क़ु पए थो? ॾिसो, छाकाणि इहा अगरि कैनाल्स जो को वजूद न हुजे, हलो कागज़नि में, हलो मंज़ूरी जे हद ताईं, त पोइ ज़रदारी साहिबु छो चयो त रिथा रद्द थियणु खपे? सिंध असेंबली छो रिथा पास कई त ही रद्द थियणु खपनि कैनाल? दैट मीन्स कि कंहिं न कंहिं फॉर्म में एग्ज़िस्ट त कनि था न कैनाल। हलो हिकिड़े मफ़रूज़े तौरु, हिकिड़े सेकेंड लाइ, जंहिंसां आउं माज़रत सां इतफ़ाक़ नथो कयां, त मुराद शाह साहिबु चवनि था त हीउ मॉडल आहे। मॉडल बि ठहियलु आहे न, माना नियत आहे न। हा न, ठीकु आहे। ऐं जीअं को सरकारी रोड हुजे थो, बिल्डिंग हुजे थी, को मिसाल हॉस्पिटल हुजे थी, त टेंडर थींदो आहे। टेंडर खां पोइ पैसा रिलीज़ थींदा आहिनि, जंहिंखे बि टेंडर ठेकेदार खे मिले। उन खां पोइ हू सुभाणे कमु शुरू थिए, हफ़्ते खां पोइ कमु शुरू थिए, महीने खां पोइ कमु शुरू थिए, ऐसा को फ़र्क़ु नथो पए। अप्रूवल त मौजूदु आहे न सर। त हिन बहस खे मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन बहस में सिंध खे त को फ़ाइदो न पियो थिए। सहाफ़ी वञी ॾिसी ईंदा, वरी को ॿिया सहाफ़ियुनि जी टीम ईंदी, चवंदा ठहनि पिया, ॿिया चवंदा न पिया थिए। पर ॻाल्हि इहा आहे त इन प्रिंसिपल उसूली तौर ते त कैनाल ठहनि पिया, चाहे हू सिर्फ़ु अप्रूवल जी स्टेज ते आहिनि, चाहे मॉडल सिर्फ़ु ठहियलु आहे। मॉडल बि कल्ह बि गुज़ारिश कई त को बिल्डर पंहिंजे फ्लैट जो या बंगले जो मॉडल ठाहे रखी छॾींदो आहे, त माना हुनजी नियत आहे न ठाहिण जी। हू चए पियो त बुकिंग करायो ही ॾिसी करे। त हिन बहस में छो पिया पऊं? त हू केतिरो % कमु शुरू थियो आहे? आई थिंक कैनाल्स रद्द थियणु खपनि। आई थिंक एनर्जी ऐं ध्यानु त हुन पासे लॻाइणु। मुजाहिद सुब्रो साहिबु, हीअ जेको 10 मिलियन एकड़ फीट वारी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। 91 जे अकॉर्ड में ईअं लिखियलु आहे त मिनिमम ऑफ 10 मिलियन एकड़ फीट पाणी हेठि वञणु खपे। ऐं तव्हां चयो 2010 ऐं 22 जी बोर्ड में वियो हो। साईं, इहो ईअं न आहे त 10 मिलियन एकड़ फीट हिकिड़े महीने में टिपाए छॾियो या 2 महीननि में टिपाए छॾियो। अगरि तव्हांखे पंहिंजे कोस्टल बेल्ट खे ऐं मैंग्रोव्स खे ऐं हिन सॼी कोस्टल लाइफ खे बचाइणो आहे, त ही इन प्रोसेस वञणु खपे। मुस्तक़िल मिठो पाणी हेठि थियणु खपे डेल्टा में, दरिया समुंड खे। लेकिन असां वटि पोइ जॾहिं वाधू हुजे थो, जॾहिं ॿोॾूं अची वञनि थियूं, जॾहिं कंहिं वटि रखण लाइ पाणी नथो हुजे, त हुन सां पर्पज़ अचीव नथो थिए। 27 मिलियन एकड़ फीट त ख़ैर सिस्टम में साईं एतिरो पोइ त मुमकिन ई कोन्हे हाणे जेका ॻाल्हि हुजण वारी हुजे। पर 10 मिलियन बि ॾियनि त वॾो शुक्र आहे, ऐं हू सॼे साल जे प्रोसेस में छॾनि। बाक़ी त हाणे टेक्निकल गुफ़्तगू साईं ॿुधाई पई। सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त सॼी टेक्निकल गुफ़्तगू मां सिर्फ़ु हिकिड़ो नुक़्तो झले वठो, सिस्टम में पाणी कोन्हे, लिहाज़ा केनाल कढण जो मतिलबु आहे त तव्हां वधीक ज़मीन आबाद कयो पिया। पंजाब पंहिंजी ज़मीन ग़ैर आबाद करे हिकिड़े जाइ ते
नख़लिस्तान खे जेको आहे उहो हिकिड़ी जाइ ते रेगिस्तान खे त आबाद करण लाइ हिकिड़े नख़लिस्तान खे उजाड़ण वारी ॻाल्हि पई थिए, उहो लॉजिकल ई न आहे। सेठी साहब खां सवाल कयो कि माना पंजाब जो बि त मसइलो थी सघे थो, पंजाब जो पाणी तो खिलनि पिया हुजनि पिया, पंजाब में को मसइलो न थींदो। बिल्कुलु सही था चवनि, पंजाब के आऊं बि खिलाफ़, पंजाब को कोई मसला नहीं, पंजाब में पानी थोड़ी ॾिबो साईं, सिधी ॻाल्हि आहे, त ॿार बि सम्झी सघे थो। ऐं नजम सेठी त हाणे अची बुज़ुर्ग थियो आहे, उनखे त ख़बर ई हूंदी, पर पाण ॿार बच्चे खे बि ख़बर आहे पंजाब पंहिंजे हिसे जो थोड़ी ॾींदो। मखदूम जमील ज़मा साहिबु साॻी ॻाल्हि कई। मखदूम जमील साहिबु चयो त खेसि ख़दशो आहे त हीअ एहतिजाज थींदा रहंदा ऐं कैनाल ठही वेंदा, पर हुननि इहा तस्दीक कई त कैनाल ठही रहिया आहिनि। हाणे मूंखे ख़बर न आहे त मखदूम साहिब खे कीअं उतां इतला, लेकिन ज़रूरु, लेकिन उहा हाणे बहस में नथो आणणु चाहियां, छाकाणि मुंहिंजे ख़्याल में उहो बहस रेलेवेंट न आहे। रेलेवेंट इहा ॻाल्हि आहे त मखदूम साहिब चवनि पिया त ईअं न त हीअ एहतिजाज बि थींदा रहनि ऐं खेसि ख़दशो आहे त कैनाल ठहे। हाणे इहा ॻाल्हि आऊं बि ईअं चवंदो रहियो आहियां त जीअं थल कैनाल जो थियो त उहो एहतिजाज बि थींदो रहियो, कैनाल बि ठहंदा रहिया। तंहिंजे करे हिन लाइ स्ट्रैटेजी डिफरेंट थियणु खपे, हिन लाइ हिकमत अमली डिफरेंट थियणु खपे। माण्हू खे केरु एतिरो मोबिलाइज़ करे थो। मिसाल मखदूम साहिबु इंतिहाई इज़त ऐं एतिराम जे बावजूदि मतिलबु ॻाल्हि इहा आहे त मायूसी त न हुजणु खपे, ईअं कीअं ठही वेंदा। मिसाल अगरि सुभाणे भई असां वटि त हीअ आहिनि पीराणी गादियूं बि आहिनि, हिननि जा मुरीद बि आहिनि, पर हू सिंधवासी बि आहिनि। त हाणे चइबो आहे त हीअ लखनि में आहिनि जेके मुख़्तलिफ़ गादियुनि जा मुरीदैन आहिनि। त हाणे बतौर मुरीद या बतौर सिंधवासी अगरि लखनि जी तादाद मां हितां पंधु करणु शुरू करे छॾींदासीं त कीअं ठही वेंदो। हाणे इहो त मूं चयो न त इहो त डिपेंड करे थो त सिंध जो माण्हुनि जो केतिरी हिन में हीट केतिरी थो पैदा करे, केतिरी शिदत थो पैदा करे, केतिरी गर्मी थो पैदा करे। पर मुंहिंजी गुज़ारिश हमेशह इहा रहे थी त इहा हिकिड़ी पुरअमन तरीक़े सां थियणु खपे, लेकिन उहो केतिरी पैदा करे थो, हाणे साईं उन ते आउं कीअं अॻु थी करे सघां थो। अॼु खां 20-25 ॾींहं 3 हफ़्ता पहिरीं मूं इहा गुज़ारिश कई पई त मूंखे ओतिरी हरारत ऐं शिदत नज़र न पई अचे। पोइ पाण ॾिठो त 3 हफ़्तनि में हिकिड़ी नज़र त अचे थी त मतिलबु स्टूडेंट्स आहिनि, वकील आहिनि, पाण मुरादो माण्हू आहिनि, शहरी आहिनि, आबादगार आहिनि, एवरीबडी। लेकिन हिन खे किथे कोई जो एंड पॉइंट कल्मिनेट किथे केरु न केरु मतिलबु कीअं थींदो, उहो हिकिड़ी हाणे डिबेटेबल ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा आहे त करोड़े माण्हू हिकिड़ी ॻाल्हि पिया कनि, सिंध जा समूरा टेक्नोक्रेट्स हिकिड़ी ॻाल्हि पिया कनि त बाबा सिस्टम में पाणी कोन्हे, करोड़े माण्हू चवनि पिया हीअ नामंज़ूर आहे। हिकिड़ो माण्हू को वेही किथे बि ख़बरूं करे पियो त 4 ठाहे वठो, 2 ठाहे वठो। तव्हां मतिलबु उन जिन्हनि खे उर्दू मीडिया या जिथे तव्हां चओ था त उहो चवंदा ओहो हो, हाणे उहो त ॿुधणो हूंदो त अहिड़ा माण्हू त 4 मतिलबु 4 दलीलूं त किथां ॻोल्हे ईंदा, किथां बि ॻोल्हे ईंदा। इहो आउं नथो सम्झां को आयुषी ॻाल्हि कई न, उनजी ॻाल्हि पियो करे सघे सां, तव्हां नालो खणी थो वठां। ॻाल्हि इहा त हुन में पंहिंजो बयानु वापसि वरितो आहे, तंहिंजे करे आउं हुनखे, लेकिन आउं चाहियां थो त को बि माण्हू इवन इलेक्टेड गवर्नमेंट ऑफ सिंध मैंडेटरी न आहे न। ही करोड़े माण्हू चवनि पिया त न ठहे, भई या त हिते रेफरेंडम कराए वठो सिंध में। सो इहो दलील हाणे कंहिंखे ॻोल्हणी आहे। दलील कालाबाग लाइ बि ॻोल्हे आया हुआ, जाम मिली वियूं। थल कैनाल लाइ त दलीलूं हुयूं। चश्मा जेलम लिंक कैनाल जेको फ्लड कैनाल हो हुनखे रेगुलर करे छॾियूं, हुन लाइ दलीलूं हुयूं। दलील ॻोल्हणी आहे साईं, कंहिं शइ लाइ बि ॻोल्हे वठबी। साईं चयो चाचर साहिब खे थोरी सवाई हुई त भई उर्दू मीडिया खे छा थियो आहे। साईं उर्दू मीडिया खे कुझु बि न थियो आहे, सदाईं ईअं कंदी आहे, अॼु बि इहो बि करे। त थिए त ईअं आहे त ओचितो हलाइणु शुरू करे छॾिया ख़बरूं ऐं हीअ सभु शयूं करे, पोइ हैरान थियो आहे छा थियो अथनि। कॾहिं हुननि पहिरीं कयो आहे जो हाणे तव्हांखे जेको आहे को मयार आहे, हैरत आहे। हिन दफ़े घटि में घटि आफ़ाक़ अहमद हुननि जमात इस्लामी हुननि कयो आहे, पर जमात इस्लामी खे ऐं MQM हक़ीक़ी या MQM ख़ुदि खे ॻाल्हि आहे त हिन ते अमली प्रोटेस्ट को बयानु जारी न करणु खपनि। आई थिंक कि छाकाणि त ॿिए मामले में भले तव्हां कराची खे छा बि अलॻि, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हीअ कराची अगरि पाणी रुकियो त कराची खे पाणी सुभाणे किथां मिलंदो। त हिकिड़ी
थियणु खपे पार्टिसिपेशन, आई एग्री विद यू। बाक़ी बलूचिस्तान जी हुकूमत मां तव्हां उमेदु न रखो, ऐं बलूचिस्तान जो आम माण्हू हुते ॿिए ख़फ़नि में आहे, ज़ाहिर हिन महिल त हुनजी हुन मां इहा उमेदु रखणु अजाई आहे। दिस इज़ दैट।